कंबर जे जाबलू पट्टी वारे इलाइक़े में क़त्लु थी वियल ॻोठ पहवारो वासी नौजवान ख़ालिद हुसैन चांडिया जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि गिरफ़्तारीअ लाइ मक़तूल जे वालिदिन समेत ॻोठाणनि डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन सिलसिले में मक़तूल जी अमड़ सोनारी ख़ातून ऐं वालिद नादर चांडिया जो कोशश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान पुट ख़ालिद हुसैन खे ॻोठ मां वठी वञी जाबलू इलाइक़े में बेदर्दी सां गोलियूं हणी क़त्ल करे संदन लाश खे पूरे छॾियो ऐं 3 ॾींहनि बाद जवाबदार फज़ुल चांडियो थाणे ते पहुची पुलिस खे बयान ॾिनो त मूं ख़ालिद खे कार इल्ज़ाम में क़त्ल कयो आहे जेको सरासर कूड़ आहे। हिननि चयो त हिकु ॼणो क़त्ल करे लाश खणी खॾ खणी पूरे नथो सघे। असांजे पुट खे जवाबदार फज़ुल समेत 4 ॼणनि बेगुनाह क़त्ल कयो। जवाबदार बासर हुअण करे असां मिस्कीननि जो ग़ैबी दौरो पुलिस केस दाख़िल नथी करे। हिननि IG पुलिस सिंध DIG लाड़काणो SSP कंबर खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि मथां केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां मोहम्मद मिठल कोशश डिजिटल कंबर।